NNTV न्यूज़। सेवण शरीफ में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में उस्तादनि जे हिक अलविदाई तकरीब कोटाई वई, जंहिंमें सेवण शरीफ तालुके एजुकेशन जे TEO हेड मास्तरनि ऐं शागिर्दनि पारां वॾे अंग में शिरकत कई। वधीक तफ़सील ॾिसूं था हैदर अली जी हिन रिपोर्ट में। सेवण शरीफ में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में उस्तादनि जी रिटायरमेंट वारी अलविदाई पार्टी सदाई वई, जंहिंमें सेवण तालुके जे एजुकेशन ETO हेड मास्तरनि ऐं शागिर्दनि पारां वॾे अघ में शिरकत कई वई। उन मौक़े ते शागिर्दनि ऐं उस्तादनि MNNTV सां वीचार वंडींदे चयो त पहिरीं ॻाल्हि त मेन स्कूल जा बि जो हेड मास्टर से इमदाद हुसैन भंड ऐं मेन स्कूल जा प्यारनि उस्तादनि हिननि रिटायर उस्तादनि जी मान में जेका पार्टी रखी आहे तमामु शानदार पार्टी रखी वई आहे ऐं इन सां रिटायर उस्ताद की जो मान वधे थो, रुतबो वधे थो। यार मां हिकिड़े स्कूल में 60 साल रहियो आहियां ऐं मां रिटायर थियो आहियां। मुंहिंजे स्कूल वारनि मुंहिंजे मान में जेको आहे पार्टी रखी आहे त उहा पार्टी हिकिड़ी यादगार ऐं तारीख़ी पार्टी थींदी आहे। मुंहिंजे ख्याल में त असांजे स्कूल में साईं मोहम्मद साले मेमण साहब जेको आहे न सीनियर उस्ताद हो, जॾहिं रिटायर थिए पियो त असां उन मान में पार्टी रखी, असां उनखे अजर जो तोहफ़ो पारायो न, त हुन मूंखे इहे लफ़्ज़ चया त भाई हीउ तोहफ़ो जेको आहे न इहो मां पंहिंजे कफ़न सां जेको आहे न इन तोहफ़े खे जेको आहे जेको माना खणी वेंदुसि। त चवण जो मक़सदु इहो आहे त उस्ताद जेके रिटायर थियनि था इन्हनि जूं पार्टियूं रखण सां इन्हनि जी इज़त वधे थी, मान वधे थो, रुतबो वधे थो, चाह वधे थो। आम उस्ताद जेको ॾिसे थो यार हिननि जी हेॾी VIP पार्टी थी आहे, मां बि सुठो किरदारु अदा करियां, मां बि सुठो पढ़ायां, त इनशाला मुंहिंजे मान में बेड़ियूं पार्टियूं थींदियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। यकीनन ही हिकु तक़रीब थी आहे। हिननि पंहिंजे ज़िंदगी जा 60 साल हिन डिपार्टमेंट खे ॾिना। उन 60 सालनि दौरान ही तमामु हिकिड़ो मोस्ट सीनियर उस्तादनि जेके रिटायर थिया आहिनि, पर मां त चवां हिकिड़ो कहिड़ो बि उस्ताद आहे पंहिंजे ज़िंदगी जा 60 साल जंहिं डिपार्टमेंट में ॾिए ऐं जॾहिं हू रिटायर थिए त उनखे नंढड़ी पार्टी बि न ॾी वञे, उनखे चङे ऐं सुठे नमूने सां अलविदा न कई वञे, त इहा हिकिड़ी इंतिहाई बेवाजिबी जी ॻाल्हि आहे। मां त गवर्नमेंट जे तरफ़ खां बि TO खे रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे गवर्नमेंट जे तरफ़ खां जेको रिटायर थिए थो उस्ताद उन जे मान में अहिड़ी तक़रीब कई वञे। भला गवर्नमेंट नथी करे त असांजो PTLF जेको आहे, जेके असां प्राइमरी उस्ताद जी तंज़ीम चऊं था, कम अज़ कम तंज़ीमी तरह सां हिननि खे हर उस्ताद खे अलविदाई तक़रीब ॾिनी वञे। हिन स्कूल में ही जेका तक़रीब थी रही आहे अलहमदिल्ला ही मां जस ॾिनसि साईं इमदाद साहब खे, मेन स्कूल जे सभिनी उस्तादनि खे, त पंजनि चइनी उस्तादनि खे तमामु हिकिड़ो मानाइते शानाइते नमूने सां हिननि खे अलविदा कनि पिया ऐं इहे अलविदाई तक़रीबूं मुंहिंजे हिसाब सां हर उन उस्ताद खे मिलणु खपनि जंहिं पंहिंजे रिटायरमेंट जो वक़्तु गुज़ारियो आहे। यादगार अलविदाई पार्टी इहा थियणु खपे ऐं उस्ताद जी दिलि ख़ुशि थी वेंदी त मुंहिंजे लाइ पार्टी रखी वई आहे। हेॾी महिनत जेके साल उन्हनि महिनतूं कयूं आहिनि तो सम्झंदा वाक़ई मूंखे उस्ताद लाइक कनि था, पसंदि कनि था, उनजे करे इहे थियणु खपनि। तैलीम माशाअल्लाह हाणे काफ़ी बहितर